हींअर मां लाड़काणे जंगशाही वटि बीठो आहियां स्टेशन वटि ऐं हितां गुज़र थियो त मां सोचियो त कराची जे लाइ का ट्रेन पुछिजे, टाइमिंग पुछिजे त ख़बर पई त टीटीअ ॿुधायो त हिते माना कराची तक़रीबन साल थी वियो आहे ट्रेन जेको आहे कराची न वेंदी आहे, जाम शोरो ऐं कोटड़ीअ ते वेंदी आहे। सो पैसेंजरनि जे हिसाब सां बि घटि हिते माना जेके वेठा आहिनि, बाक़ी हलचल जेकी माण्हुनि जी थींदी आहे, जंगशाही आहे हेॾी वॾी स्टेशन आहे, हिते रश हुजणु खपे। तो रश एतिरी न आहे ऐं दोस्त चयो त हितां हींअर कोटड़ी ताईं तव्हांखे ट्रेन मिलंदी, बाक़ी साल खनि थियो आहे कराचीअ नाहे वई ट्रेन। तो ॾिसो हीअ रश लाड़काणो जंगशाही सुबुह जा 10 थी रहिया आहिनि ऐं तारीख़ अॼु 14 आहे। हीअ लाड़काणो जंगशाही सुबुह जो टाइम थी रहियो आहे, हिन टाइम मतिलबु रश एतिरी हुजणु खपे हिते। हीअ ट्रेन अची बीठी आहे साम्हूं ऐं हीअ पैसेंजर ॾिसो सफ़ा जंगशाही ख़ाली लॻी पई आहे। ये ट्रेन केस ताईं वेंदी? कोटड़ी ताईं? अच्छा हाँ, ये भी चए तो कोटड़ी ताईं वेंदी ऐं जीअं हुन ई चयो त कोटड़ी वेंदी। कराची किथे जी वेंदी?